गाज़ी सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमर चयो आहे त 27वीं आइनी तरमीम में का बि ख़राबी नाहे। आइनी तरमीम ते तनक़ीद मुनासिब न आहे। मुल्क में पहिरियों भेरो वफ़ाक़ी आइनी अदालत में सूबनि खे बराबर जी नुमाइंदगी मिली आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील मेमर चयो आहे त जेकॾहिं अदालतूं पार्लियामेंट जे मातहत थियूं आहिनि त उन में का बि ख़राब ॻाल्हि नाहे। मीसाके जमहूरियत में बि आइनी अदालतनि जो ज़िक्र शामिल हो। शर्जील मेमर वधीक चयो आहे त सिंध हुकूमत औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ कदम खणी रही आहे। BRT मंसूबे ते औरतुनि लाइ बसूं मुख़्तिस कयूं वियूं आहिनि। ईंदड़ हफ़्ते इलेक्ट्रिक बसूं पहुची रहियूं आहिनि। उन्हनि में बि औरतुनि लाइ बसूं रखंदासीं। एक बार ॿीहर नाज़रीन अवां खे ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर चयो आहे त 27वीं आइनी तरमीम में का बि ख़राबी नाहे। आइनी तरमीम ते तनक़ीद मुनासिब न आहे। मुल्क में पहिरियों भेरो वफ़ाक़ी आइनी अदालत में सूबनि खे बराबर जी नुमाइंदगी मिली आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील मेमर चयो आहे त जेकॾहिं अदालतूं पार्लियामेंट जे मातहत थियूं आहिनि त उन में का बि ख़राब ॻाल्हि नाहे। मीसाके जमहूरियत में बि आइनी अदालतनि जो ज़िक्र शामिल हो। शर्जील मेमर वधीक चयो आहे त सिंध हुकूमत औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ कदम खणी रही आहे। BRT मंसूबे में औरतुनि लाइ बसूं मुख़्तिस कयूं वियूं आहिनि। ईंदड़ हफ़्ते इलेक्ट्रिक बसूं पहुची रहियूं आहिनि। उन में बि औरतुनि लाइ बसूं रखंदासीं।